कई माण्हुनि खे असां लोडर रक्षा किस्तुनि ते ॾींदा आहिनि, CD मोटरसाइकिल किस्तुनि ते ॾींदियूं आहिनि, 125 किस्तुनि ते ॾींदियूं आहिनि। असांजी उहे किस्तूं फाथियूं पियूं आहिनि। जीअं आवाम जो पैसो असांजे कारोबार में फाथल आहे, तीअं मुंहिंजो पैसो आवाम में फाथल आहे। हीउ हिकु रोलेशन जो कारोबार हुयो, इहो इन्वेस्टमेंट हुयो। जीअं असां 40 या 45 हज़ार में गाॾी ॾींदासीं, उहा 63,500 में ख़रीद कंदासीं, इन में 20,000 असांखे नुक़सानु पवंदो हो। त उहा गाॾी वरी ॿी किस्तुनि में असां 96,000 में ॾींदासीं, असांखे इन में 30,000 जो फ़ाइदो पवंदो हो। इहे 10,000 कढी करे 20,000 नुक़सानु कढी करे बाक़ी 10,000 बचंदा हुआ। 10,000 में दुकान जो किरायो, बिजली जो बिल, गैस जो बिल, मुलाज़िम जी पघार, बाक़ी असांखे बचंदा हुआ 2,000 रुपया। ऐं कस्टमर खे घणा बचंदा हुआ? 20,000 रुपया, जंहिंमें हज़ारनि माण्हुनि प्रॉफिट खयों बि आहे ऐं फ़ाइदो खयों बि आहे। बाक़ी आख़िरी ॾींहंनि में जॾहिं 18 महीननि खां पोइ मुंहिंजो कारोबार ईअं तहस नहस कयो वियो त मां मजबूर थी निकितो हुउसि मां पंहिंजी फैमिली खे जान बचाइण जे लाइ। अच्छा, उहे कहिड़ा सियासी माण्हू आहे जिन तव्हांखां पैसा वरिता गन पॉइंट ते तव्हांखे? उहो जल्द मां कोर्ट में सबूत पेश कंदुसि, मां चीफ जस्टिस साहब ॾे मोकिले चुको आहियां। अच्छा, माना अहिड़ा माण्हू हुया जिन तव्हांखे तव्हां भॼाइण में ईअं? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकु ग़रीब खे शरपसंदी माण्हू तबाह कंदा, ॿियो को ग़रीब जो त साथ ॾींदो आहे। आवाम जा केतिरा पैसा तव्हां वटि हींअर आहिनि? आवाम जो अंदाज़ो त 40-50 करोड़ थी वेंदा। अच्छा, बाक़ी रसीदूं साम्हूं ईंदियूं माण्हुनि जो त ख़बर पवंदी। हाणे तव्हां छा था चओ आवाम खे? आवाम खे मां मैसेज इहो मोकिलियो ख़तनि ज़रिए, सोशल मीडिया ज़रिए, त मुंहिंजो साथ ॾियनि, मां पंहिंजे कारोबार ते वरी वापसि वेहां, भली क़ुरान पाक ते रखाए कनि या जंहिं फ़ैसिले में कनि, ताकी मां पंहिंजा पैसा आस्ते आस्ते, ईअं नथो चवां त मां हींअर सभु यकदमि वापसि करे वेंदुसि सभिनी जा। जंहिंजा 10 लख पैसा खाधनि उहे सभिनी जा जिन जिन जे ख़िलाफ़ मूं वटि सबूत आहिनि, मां उहे जल्द कोर्ट में पेश कंदुसि। मां उन सभु उहे तक़रीबन सभु कारोबार ईअं ई पिया था हलनि आवाम जे पैसे ते। तव्हां वटि कार्ड मोबाइल में लोड था कयो, केतिरो पैसो पियल आहे? हींअर मूं वटि का बि रक़म मौजूदु न आहे, सभु आवाम में ई फाथल आहे। घणी आहे टोटल? 10,000 गाॾी आहे मुंहिंजी। 10,000 गाॾी जे पोयां 50,000 या 60,000 जे हिसाब सां कैलकुलेट कयो।